सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। जमालो जमालो जमालो। तो भाई तुम्हारी तारीफ का जोर का आगाज करना से आ सबके ऊपर होने चाहिए, जोर की आवाज आनी चाहिए दोनों साइडों से। क्यों भाई ये साइड थोड़ा ऐसे क्यों बैठा है, हाथ ऊपर होने चाहिए सबके। वेरी गुड, यही जोर की आवाज से। असांजे हाज़रीन खे, असांजे नाज़रीन खे, नंढड़नि खे, वॾड़नि खे, अमड़नि खे, चाचनि खे, मासियुनि खे, कुराड़नि खे, जेके जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी टीम जे तरफ़ां ऐं KTN जे तरफ़ां अस्सलामु अलैकुम। कहिड़ा हाल आहिनि सभिनि जा? ख़ुशि लॻा पिया आहियो? ये मुस्कुराहटूं हमेशा तव्हांजे चेहरनि ते उहो बि हूंदियूं आहिनि। तो मेरी बहनों, मेरे भाइयों, एक दफ़ा बताएं प्रोग्राम का नाला क्या है? अच्छा, एनर्जी के साथ, छो जो होॾे वञे बि मां पुछंदुसि, पहिरियों तव्हां ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे? ओके भाई, व्हाट एन एनर्जी। चलें जी, लेट्स कम टू दिस साइड। हेॾां बि पुछंदासीं पंहिंजी ऑडियंस खां, त मुंहिंजी भेणियूं, मुंहिंजा भाउर, तव्हां बि ॿुधायो प्रोग्राम जो नालो छा आहे? हो जमालो भाई, हो जमालो में तव्हांखे वेलकम कंदासीं। असांखे जेके पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि, दिलि जी गहराइनि सां हिकु नई शो में तव्हांखे वेलकम कंदासीं। ऐं अगरि तव्हां बि असांजे शो में अचणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते व्हाट्सएप कयो, कॉल कयो ऐं फ्री रजिस्ट्रेशन करायो। असांजे हिन मेगा शो जो हिसो थी वञो ऐं ज्वाइन कयो ज़बरदस्त गेम्स। चली जी, सबसे पहले तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे असांजे शो में असां ताउन कयो आहे एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट। उन सां गॾो गॾु असां आहे तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। उन सां गॾो गॾु इसरा ब्यूटी क्रीम, खूबसूरत बनाए खूबसूरती के साथ 5 दिन में रिजल्ट गारंटी के साथ। ऐसा सां ताउन कयो आहे नेल्सन पेंट्स, यही तो रंग है जिंदगी का। उन सां गॾो गॾु मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंडन। ऐसा सां ताउन कयो आहे बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। बॉडी सॉल आया आपके लिए 4 डिफरेंट फ्रेग्रेंस में हैंड वॉश, जिसको इस्तेमाल करके अपने हाथ को रखें सॉफ्ट और जर्म से फ्री। कनेक्शन टू द ब्यूटी वर्ल्ड बाय द हाउस ऑफ केमिकल्स। स्विस्टन वॉचेस पाकिस्तान के साथ साथ ताउन कयो आहे 11/11 पे स्विस्टन वॉचेस डिस्काउंटेड प्राइस में अवेलेबल हैं। जल्दी ऑर्डर करें और हासिल करें बेस्ट वॉच स्विस्टन, द टाइम फॉर एवरी ओकेजन। ऐं उन सां गॾो गॾु सलमान फूड्स पे सां गॾु आहे चखो मज़ा ज़िंदगी का। त भई हिकु दफ़ो असांजे तमामु स्पॉन्सर जे लाइ भरपूर ताड़ियूं थी वञनि। ज़बरदस्त जी। अच्छा, वैसे हर इंसान में सुठियों आदतों भी होती हैं, बुरी आदतों भी होती हैं, है ना? अच्छी आदतें भी होती हैं, लेकिन आज हम बुरी आदतें डिस्कस करेंगे। आज मुझे क्वेश्चन ये है मुझे ऑडियंस का, आप में बुरी आदत कौन सी है जो दूसरों को अच्छी नहीं लगती? ओके जी, लेट्स सी कि केर केर तो ॿुधाए। असांजे हिन लाइव शो में हिन लाइ बि जिगरो घुरिजे वॾो। हाँ, अच्छा, हिकिड़ो हथु मथे, तो जल्दी सां भाउ ॾे माइक खणी वेंदा। अस्सलाम वालेकुम। नालो मुझे भाजो, माइक ऑन कंदा जल्दी सां। शहजाद सां गॾु आहिनि। शहजाद, किथां आहियो? कायदाबाद मां। कायदाबाद मां जी। जी। कहिड़ी बुरी आदत आहे तव्हांजी जेका तव्हांजे दोस्तनि खे या फैमिली खे न वणंदी आहे? मुंहिंजी बुरी आदत इहा आहे त मोबाइल हलाइणु। मोबाइल हलाईंदा आहियो? हा, घणी मोबाइल हलाईंदा आहियूं, दोस्तनि खे बुरी लॻंदी आहे। मुंहिंजा भाउ, तूं इकलौतो न आहे, इहो असां सभिनि सां मसइलो आहे। सॼो ॾींहुं मोबाइल यूज़ कंदा और घर वाले बोलते में भी मोबाइल हलाइणु बुरी लॻंदी आहे सभिनि खे, घर वारनि खे बि बुरी लॻंदी आहे। बुरी लॻंदी आहे। जी। तव्हां मञो था त तव्हां हद खां घणी यूज़ कंदा हा आहियो? जी हा। तव्हांखे लॻंदो आहे त हुन मां कुझु टाइम फैमिली खे बि ॾियणु घुरिजे? हा, अफ़सोस थींदो आहे मूंखे बि ॿियनि ते। अच्छा, अफ़सोस बि थींदो आहे, मोबाइल बि यूज़ कंदो आहे? जी हा। हाँ, ओके। त मुंहिंजा भाउ कोशिशि कंदा कि त मोबाइल जेको आहे त जी जी। इस्तेमालु कयो, पर उन सां गॾो गॾु पंहिंजी फैमिली खे ज़रूरु टाइम ॾिजे। हा, ये गंदियूं आदतूं असां में बि आहिनि, तूं इकलौतो न आहे, मां तो सां गॾु आहियां मुंहिंजा भाउ जी। मेरी बहनों, आप में से कौन बता रहे? ओके जी, हिते हथु मथे थियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? शुमाइला तारिक। शुमाइला, किथां आहियो भेण? कराची, इंगोराबाद। चले जी,
मेरी बुरी आदत ये है कि मैं ज़्यादा गहरे दोस्त नहीं बनाती और थोड़ा ज़्यादा बोलती हूँ। अच्छा दोस्त नहीं बनाती चलें ये तो ठीक है, लेकिन ज्यादा बोलने वाला मसला हो गया ना, किसी और को भी मौका दिया करे बात करने का। नहीं तो फिर जाहिर सी बात है, बैठते हैं तो फिर बात तो करनी चाहिए अच्छा ना। किसको ज्यादा शिकायत होती है घर में आप ज्यादा बोलती हैं? किसको शिकायत होती है? हस्बैंड को। वो की न शिकायत कर दो, हाँ की न कर दो। वैसे बीवियां भाई एक बात मैं कहना चाहूंगा, जेके जेके सांगे स्क्रीन ते भी ॾिसी रहिया आहिनि, ए ज़ालूं जेके आहिनि न सॼो ॾींहुं कम कार कनि, बेचारी काम काज करती हैं, बच्चों को देखती हैं, तव्हांजी फैमिली के संभालिन, सभिनि के संभालिन। छा उन्हनि जो एतिरो बि हक़ न आहे रात जो जॾहिं तव्हां अचो था तव्हां सां पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं शेयर कनि? नहीं तो बच्चों से तो बात करते हैं ना, पूरा दिन उनके साथ हाँ। चिक चिक करते हैं, तो फिर हाँ। ये बात थोड़ी सी हस्बैंड को खड़कती है कि ज्यादा बोलती हो घर में। ओके जी ओके जी। त नेक्स्ट ईंदासीं, घणो ॻाल्हाइण तव्हांखे लॻंदो आहे तव्हांजी बुरी आदत आहे, हेॾां बि हथु मथे थियो आहे, भाउ ॾे जल्दी माइक खणी वेंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो मुंहिंजे भाउ जो? सोहेल। सोहेल जी। सोहेल किथां आया आहियो? सर बेसिकली ठट्टा खां आहियां ऐं हींअर हिन वक़्तु प्रेज़ेंट रिहाइश कराची में आहियां। ओके तव्हांजे अंदरि कहिड़ी बुरी आदत आहे? त बेसिकली आदत बुरी त न चई सघूं था, पर हिकिड़ी आहे इहा आहे त फॉर एग्ज़ाम्पल अम्मी अगरि को कमु चवे थी त उहो जेसि સુધી 4 दफ़ा न चवे तेसि સુધી न कयां, इहा बुरी आदत है। हो जब तक 4 दफा नहीं बोलती नहीं करते, और सिर्फ आप नहीं, ये भी हर घर की कहानी है भाई। सर बस जेसि સુધી हाँ, मतलब या न हर चवनि घर- न तेसि સુધી न उथंदो भले पोइ वो वेठो बेचारी अम्मियां बहनें बार बार बोलती रहेंगी भाई ये चीज कम पड़ गई है, जल्दी लेके आओ लेके आओ लेके आओ। रिक्वेस्ट है अम्मी खे सलाम चइजो तव्हां। तव्हांजी अम्मी खे? जी ओके जी, तव्हांजी अम्मी खे मां सलाम थो चवां, ऐं अम्मी मां प्रॉमिस थो कयां त नेक्स्ट टाइम ही ईअं न कंदो। अगरि 4 दफ़ा हाणे तव्हांखे चवणो पवे तव्हां अचो मूंखे ॿुधाए ते, पोइ मां हिन जा पाणी बुल्ट टाइट इंशाअल्लाह कंदुसि। इंशाअल्लाह। ओके जी, एनीवेज अचूं था हिन साइड बि, ऐं हेॾां बि ॾिसूं था त केरु पार्टिसिपेट करणु चाहींदो, हुन खां पोइ फर्दर प्रोसीड कंदासीं पंहिंजे गेम्स के। यहाँ भाई हाथ ऊपर हुआ, जल्दी से माइक लेके आइएगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा इंट्रोडक्शन की नीड नहीं है मेरे ख्याल में जी, आदत बताएं डायरेक्ट मुझे। मुझे गुस्सा बहुत जल्दी आता है। ओ, और औरत का गुस्सा भाई भाई यूं आता है और यूं जाता है। ऐसे ही है? नहीं बहुत देर से जाता अच्छा किस बात पे वैसे गुस्सा आता है आपको? बस आ जाता है गुस्सा, कोई भी किसी- गलत बात पे आ जाता है गुस्सा। गलत बात पे मतलब आप उसूल परस्त हैं? जी ठीक है, त उसूल परस्त आहे, अगरि तव्हांजे रूल खे कोई टोड़ण जी कोशिशि कंदो आहे त उन खां पोइ तव्हांखे गुस्सो अची वेंदो आहे। ओके जी ज़बरदस्त, सभिनि जेको आहे तव्हां ॿुधायो असां में ही आदतूं आहिनि, पर कुछ माण्हुनि जूं अहिड़ियूं बि आदतूं हूंदियूं आहिनि, अपने पूरे घर को गंदा कर देते हैं, वो जो पान की थूक होती है, पूरी दीवारें लाल लाल होती हैं, पता नहीं क्या क्या भाई। त ये हर इंसान जे अंदरि बुरी आदत हूंदी आहे, पर असांखे पंहिंजो पाण ई जज हुजणु घुरिजे, पंहिंजो पाण खे जज करणु घुरिजे। अगरि असांजे अंदरि कुझु ख़ामियूं आहिनि, छो जो असां इंसान आहियूं, इंसान जे अंदरि ख़ामियूं त हूंदियूं आहिनि, पर उनखे जज करणु लाज़मी आहे। अगरि असांखे लॻे थो किथे असां में कोताही आहे, एटलीस्ट असांखे कोशिशि करणु घुरिजे असां पंहिंजो पाण खे इम्प्रूव कयूं। ऐं हाणे वधंदासीं असां शो जी तरफ़, ऐं उनखां पहिरियां हिकिड़ो गानो ज़रूरु हूंदो आहे, हा न? अरे मूंखे बि मज़ो न ईंदो आहे जेसिताईं मां तव्हांखे गानो न ॿुधाईंदो आहे। सो आपकी तालियों से मैं सुनाऊंगा आपको गाना, ऐं फरमाइशी था मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी। हा जानी त उहो बि अंगूर हूंदो आहे। चलिए जी, तव्हांजी ताड़ियुनि सां शुरू कंदासीं। हलियो 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 हलियो। मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी, हुस्न में जोर आहे मुंहिंजो जानी। सभिनि जा हथ मथे हुजण घुरिजनि। वेरी गुड। अच्छा नीचे आ जाए ना, मेरे साथ डांस करो, आप आ जाओ। अचो 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 अचो। हाँ जरा भरपूर ताड़ियूं थी वञनि। थोड़ा सा टेम्पो भी बढ़ाएगा शोभी भाई, थोड़ा सा टेम्पो। मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी। मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी। मिठो अनार आहे मुंहिंजो जानी, हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी। जानी 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 जानी।
हाँ भाई भाजला भरपूर ताड़ियों हाँ अच्छा ये जेके जानी हूंदा आहिनि न ही किथे रहंदा आहिनि बाबा चंड ऐं सितारनि में रहंदा आहिनि हा त शाइर तो चवे चंड सितारनि में हू रहंदो आहे कॾहिं कॾहिं हेठि लहंदो आहे हो चंड सितारनि में हू रहंदो आहे कॾहिं कॾहिं हेठि लहंदो आहे अखियुनि जो अखियुनि जो अखियुनि जो अखियुनि जो अखियुनि जो नूर आहे मुंहिंजो जानी हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी मिठो अनार आहे मुंहिंजो जानी हुस्न में ज़ोर आहे मुंहिंजो जानी 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 हाँ भाई बच्चों यहाँ से शोर की आवाज आनी चाहिए आज नहीं आ रही शोर की आवाज वेरी गुड शोभी भाई जबरदस्त वैसे भी अच्छा बजाते हमेशा जेके दिसे होते के मारे छदे धरदम अंदर जो दिल धारे विच धारे विच धारे 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 ओ जेके दिसे होते के मारे छदे धरदम अंदर जो दिल धारे छदे दिलन जो दिलन जो दिलन जो दिलन जो दिलन जो चोरा है मुझो जानी हुस्न में जोरा है मुझो जानी मिठो अंगूरा है मुझो जानी हुस्न में जोरा है मुझो जानी मिठो अनारा है मुझो जानी हुस्न में जोरा 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 है मुझो जानी मुझो जानी हुस्न में जोरा है मुझो जानी हुस्न में जोरा है मुझो जानी अंगूर आहे मुझो जानी हुस्न में जोर आहे मुझो जानी ऐं जानी तो भी बाबा अंगूर का घट न हूंदो आहे हा ऐं जॾहिं इहो कनेक्शन टुटी वेंदो आहे न अॼुकल्ह बाबा ॾिसो धोखा मिली वेंदा आहिनि पोइ इहो ई अंगूर किशमिश थी वेंदो आहे पाणी निकिरी वेंदो आहे एनीवेज लेट्स गो टू आवर गेम्स हाणे स्टार्ट कंदासीं पंहिंजी गेम्स जो सिलसिलो गेम्स जो जारी कंदासीं त पहिरियों असांजो जेको सेगमेंट आहे उहो आहे लूडो वारो छके वारो जेको असां कंदासीं फर्स्ट स्टेप शूज़ एंड बैग्स जे ताउन सां थिंक इन स्टाइल द वे ऑफ कंफर्ट तो डेफिनेटली बच्चों से स्टार्ट करेंगे ये ॿारनि जो सेगमेंट आहे तो जो आना चाहे जरा हाथ ऊपर कीजिएगा बच्चों लूडो जो सेगमेंट आहे लूडो वारो सेगमेंट आहे हेरा भी चूज कंदासी होरा भी चूज कंदासी दो बच्चे यहाँ से दो बच्चे वहां से तमाम अचो और आप आए मेरा बेटा आ जाए 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 आई आप आ जाओ बेटा तमाम अचो 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 और ये क्यूट सा बच्चा आ जाए जी ओके तो चार ॿारनि खे असां चूज़ कयो आहे फर्स्ट स्टेप शूज़ एंड बैग्स जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे थिंक इन स्टाइल द वे ऑफ कंफर्ट चलें जी ही मूंखे ॾिजो हथ में चार ॿार असां सां गॾु आहिनि और तीनों नहीं सब अपनी अपनी जगह सब अपनी अपनी जगह तीनों बच्चों को हम देंगे 3 चांसेस आपको जैसे से घुमा के इस डाइस को फेंकना है
और 3 आपको चांसेस मिलेंगे। हम आपके पॉइंट्स काउंट करेंगे। जिस बच्चे ने सबसे ज्यादा पॉइंट्स गेन किए विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट। जेको आहे फर्स्ट स्टेप शूज एंड बैग्स जे ताउन सां। त असां हिन नंढड़ी खां स्टार्ट कंदासीं। आ जाए बेटा, हितां अची वञो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो तव्हांजो? आसफा। आसफा। आशफा। किथां आया आहियो? अहमदाबाद। ओके, ऑल द बेस्ट आशफा। चलें जी, ये डाइस है तुम्हारे हाथ में, इसको घुमा के फेंकना है। 1 2 3 एंड हियर यू गो, योर फर्स्ट चांस। ओके जी, 2। वैसे भी साथ में हम काउंट करते हैं ना, आवाज आनी चाहिए। ओ बीच में है, इट वाज इन द मिडल। 2 कितने हुए? 2 and 2, 4, last chance of yours. G. Oh, only 1. That means हिननि जो केतिरो स्कोर थियो? 5. 3 चांसेस में 5 स्कोर थियो आहे हिननि जो। चलें जी बेटा, आप आ जाएं जल्दी से। फर्स्ट स्टेप शूज एंड बैग्स, थिंक इन स्टाइल, द टाइम फॉर एवरी ओकेजन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आपका नाम? मासूमा। मासूमा। चले जी मासूमा, बेस्ट ऑफ लक। ही तव्हांजे हथ में, हितां अची वञो मिडिल में। योर फर्स्ट चांस एंड हियर यू गो। मिडिल में अगेन 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 अगेन। यस 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 यस। 4 पॉइंट्स, नॉट बैड जी। दिस इज 1, दिस इज 1, 4 and 1, 5 and 6। भाई तालियां होनी चाहिए इनके लिए। तब 5 ही 6 घना था। 5 और 6 कितने हुए? 11 पॉइंट्स। सो थैंक यू वेरी मच बेटा, आप बैठ सकते हैं। नेक्स्ट मिला छोटा छोटा बच्चा, छोटा छोटा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आपका नाम बेटा? मोहम्मद मूसफ। मोहम्मद। मूसफ। कहाँ से आए कराची। बेटा? कौन सी क्लास में पढ़ते? 1। ओके, आओ क्यूट, ऑल द बेस्ट। चैलेंज इनको भी दीजिएगा। 11 से ज्यादा लगा। ओह, मुझे बोलने ही नहीं दिया। 1, ओके। सेकंड चांस। ओके, 6। चले भाई, वेरी गुड। 6 and 1, 7 हो गए and 2, 7 and 2, 9 and thank you very much। 11 स्कोर थी चुका है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम आपका अस्सलाम। नाम? मुश्तबा। मुश्तबा। मुश्तबा कौन सी क्लास में पढ़ते? 2। 2 क्लास में पढ़ते। चलें जी, ऑल द बेस्ट। मुश्तबा विद अस, योर फर्स्ट चांस। 4 पॉइंट्स, नॉट बैड। बाउंड्री से लगी। 6 पॉइंट्स, गुड। 10 पे पहुंची गयो एंड 1। एक मिनट। अब क्या किया जाए? दोनों को एक एक चांस दिया जाए। चलें जी, दोनों को एक एक चांस ही देंगे जी बेटा, जल्दी से। अगेन 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 इन द मिडिल। जी 6, वेरी गुड। मेरे साथ 5। सो ये बच्चा है आज जो विनर। कॉन्ग्रेचुलेशंस। आई हिननि सां गॾु वेंदो ही फर्स्ट स्टेप शूज़ एंड बैग्स जो गिफ्ट। उन सां गॾोगॾु इनके साथ भी हैम्पर्स आएंगे। बॉडी सॉल इन सां गॾु वेंदो ऐं उन सां गॾोगॾु इसरा भी इन सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच। बहुत सारी बच्चों के लिए तालियां होनी चाहिए। ऐं हिन सां गॾोगॾु असांजो ही सेगमेंट पहुतो पंहिंजी पुॼाणी ते। ऐं अची वञूं असां हुननि जी तरफ़ जेके असांखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहिनि। अगरि तव्हां बि हिन शो जो हिसो थियणु चाहियो था त देरि न कयो, स्क्रीन ते ॾिनल नंबर ते मैसेज कयो, कॉल कयो ऐं फ्री रजिस्ट्रेशन करायो। असांजे हिन शो जो हिसो थी वञो। हिन सां गॾोगॾु वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़। तो ओके, त नेक्स्ट सेगमेंट खां पहिरियां नंढड़े ब्रेक जो टाइम थी वियो आहे। कहीं नहीं जाना मेरी बहनों मेरे भाइयों पे तगड़ा ब्रेक है। मिलके बताएं प्रोग्राम का नाला क्या है? हो जमालो। तो सब खां वॾो गेम शो, सिंध जो 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 सब खां वॾो गेम शो। हो जमालो, हो
वेलकम बैक टू आवर शो हो जमालो ऐं उम्मीद था कि असांजे शो खे कंदा हूंदा एंजॉय ऐं हाणे असांजो नेक्स्ट सेगमेंट आहे बाथरूम सिंगिंग त उहे असांजा पार्टिसिपेंट्स जंहिंखे लॻे थो उहे सुरीला आहिनि जंहिंखे लॻे थो उहे जादू जॻाए सघनि था पंहिंजे सुरनि जो तो भई हाथ ऊपर करें बाथरूम सिंगिंग जो असांजो ही सेगमेंट आहे बाथरूम सिंगिंग स्विस एंड वॉचेस जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे स्विस एंड वॉचेस पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन ऐं 11/11 ते तव्हां डिस्काउंटेड प्राइसिस में स्विस्टन जी वॉच ख़रीद करे सघो था त अगरि अञा ताईं तव्हां वटि स्विस्टन आहे त भई देरि न कयो 11/11 पे जाएं और डिस्काउंटेड प्राइसिस में स्विस्टन की वॉचेस खरीदें तो भाई बहनों भाइयों बाथरूम सिंगिंग में केरु अचणु चाहींदो हथ मथे अदी तव्हां अचो आ जाए मेरी बहन वेलकम अदा तव्हां बि अचो 4 दफ़ा अम्मी सॾु कंदी आहे पोइ बि कमु न कंदा हुआ अदी तव्हां बि अचो आप आ जाए मेरी बहन चलें जी 3 पार्टिसिपेंट्स हेॾा सिलेक्ट किया आहिनि लेट्स कम टू दिस साइड 2 जी सिंगिंग अदो ब्लैक शर्ट एट द बैक जी तव्हां अचो ऐं ही बि वेठा आहिनि भाउर भई यू कैन ऑल्सो कम एंड पार्टिसिपेट जी तव्हां बि अचो दामोजा अचो 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 चलें जी 1 2 3 4 5 हिकिड़ी भेण अगर अचण चाही था एक ही बहन आई है अगर कोई सिस्टर आना चाहे तो जी आप आना चाहेंगी आ जाए मेरी बहन जल्दी से स्विस एंड वॉचेस पाकिस्तान जे ताउन सां असांजो आहे बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट द टाइम फॉर एवरी ओकेजन जो पार्टिसिपेंट्स आर हियर देर कोन कंदासीं ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भई आप जजेस सही से सुनना है जो अच्छा गाएगा उन्हनि जे लाइ ताड़ियूं वॼंदियूं ऐं उहो ई हूंदो अॼु जे असांजे हिन सेगमेंट जो विनर त छले जी 3 बहनें 3 भाउर तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुझे यस यस नहीं ऐसे नहीं करते ना आ जाए मेरी बहन अब मैदान पे आई है तो गाना तो है छले जी तालियां बहन के लिए कुछ मोटिवेशन थी वञे अच्छा मुंहिंजी बहन अस्सलाम वालेकुम नालो मुंहिंजी भेण जो अस्मा अस्मा किथां आहियो भेण क्रॉसिंग अॼु छा पिया ॿुधायो असांखे पाकिस्तानी सॉन्ग गाने ओके और सबको पाकिस्तानी गाना ही गाना है ओके जिस भी लैंग्वेज में गाएं पर पाकिस्तानी गानों जी मेरी बहन ओवर टू यू दिल हो गया तेरा दीवाना जी दिल हो गया है तेरा दीवाना अब कोई जजता नहीं नादान है समझता नहीं बिन तेरे रहता नहीं दिल हो गया है तेरा दीवाना जो का नहीं हूँ जो छू कर गुजर जाऊंगा मैं प्यार हूँ तेरे दिल में उतर जाऊंगा मेरे जैसे हैं हजारों मेरे जैसे हैं हजारों कोई भी तुझसा नहीं दिल हो गया है तेरा दीवाना ओके जी जबरदस्त दिल हो गया है तेरा दीवाना आप कोई जज नहीं मेरे ख्याल में अपने हस्बैंड को आपने डेडिकेट किया होगा है ना जी इहो ही हूंदो अंदाज़ो अदा तव्हां अचो मुंहिंजा भाउ अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो भाउ जो सोहेल अचो अदा सोहेल हितां अची वञो छा पिया ॿुधायो पैसो लदुम पटता पैसो लदुम पटता तव्हांजी कॉपी है कोशिश अच्छा 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 मूं वारो गानो पैसो लदुम पटता अम्मा दी मानी चलें जी पैसो लदुम पटता माइक शुड बी क्लोजर जी रेडी हाँ पैसो लदुम पटता पैसे वरतुम गा दिनु में दिनु की खीर दिनु अमर के अम्मा दिनी मानी मिठी मिठी मानी मिसरी मानी अम्मा दिनी मानी याद अची वियो जानी I forget it. फिर जल्दी जल्दी भाई पेज लेके आए पेन लेके आए लिखे याद करे लेके टाइम ॾियूं था असां 10 मिनट जो एनीवेज छा थियो था भुलिया लफ़्ज़ फॉरगेट थियो
इट्स ओके, एटलीस्ट सांची पार्टिसिपेट कयो हिते। अम्मा ॾिनी मानी, यादि अची वियो जानी, तोखे जानी त यादि न पर भुली वए सभु कुझु। हा चले जी अदी, तव्हां अचो मुंहिंजी भेण। स्विस एंड वॉचेस पाकिस्तान, द टाइम फॉर एवरी ओकेजन। अस्सलाम वालेकुम अदी, नालो तव्हांजो? आयशा। आयशा। अदी ते मिडिल में ईंदा, क्या सुना रही हैं आज में? हाँ, हंसी बन गए। मैं जान ये वार दूं, हर जीत पे हार दूं। इज इट अ पाकिस्तानी सॉन्ग? तुझे पाकिस्तानी गानो ॻाइणो आहे मुंहिंजी भेण। हा न, को दिल दिल पाकिस्तान ॿुधायो भला असांखे। जीवे जीवे ॿुधायो, कुछ सिंधी ॿुधायो, कुछ भी सुनाए, क्योंकि यहाँ की रिक्वायरमेंट पाकिस्तानी गाना है। भले आप इंडियन गा लें, क्योंकि तालियां तो फिर उन पे बजनी है। हाँ बता रहा हूँ मैं, चलो जो भी आ रहा है मैं सुनाए जी। हाँ, हंसी बन गए। हाँ, माइक क्लोज। नमी बन गए। तुम मेरे आसमां, मेरी ज़मीं बन गए। हाँ, हंसी बन गए। हाँ, नमी बन गए। तुम मेरे आसमां, मेरी ज़मीं बन गए। ओ ओके जी, हाँ हंसी बन गए, जबरदस्त, थैंक यू मुंहिंजी भेण। अदा तव्हां ईंदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम। नालो मुंहिंजे भाउ जो? दिलदार। दिलदार भाउ, कहिड़ा आहीं? कहिड़ा हाल आहिनि? नालो ई दिलदार आहे, हूअं बि दिलदार आहीं? हूअं बि दिलदार आहियो, लॻे थो तव्हांखे ॾिसी करे। गानो बि असांखे अहिड़ो ॿुधायो को। गानो कलंदर शहबाज धमाल बोले। ओके जी। सेवण दा जिंदड़ी दा शहबाज कलंदर, दमादम मस्त कलंदर, हलली दा पहला नंबर। ओ लाल मेरी, ओ लाल मेरी। बस ओके, पूरा पैसा पूरा थिया दिलदार भाउ, ॿुधाए छॾियो। ओके, लाल मेरी। अदी तव्हां अचो। स्विस एंड वॉचेस पाकिस्तान जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे द टाइम फॉर एवरी ओकेजन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? मिसेस दिलशाद। मिसेस दिलशाद। दिलशाद। हस्बैंड आहिनि तव्हांजा? यस। किथे आहिनि? साम्हूं वेठा आहिनि। हथ त मथे कयो हस्बैंड जी। ओके, छा त मुस्कुराहट आहे। चले जी, छा पिया ॿुधायो? सिंधी सॉन्ग। सिंधी सॉन्ग, ओवर टू यू। मस्त हूं असां पंहिंजी मस्तीअ में, छा वञे असांजो ज़माने सां, सिर लॻे पंहिंजो हो जमाले सां। ओ भाई हो, सिर लॻे पंहिंजो हो जमाले सां। ओ भाई, मस्त हूं असां पंहिंजी मस्तीअ में, छा वञे असांजो ज़माने सां, सिर लॻे पंहिंजो हो जमाले सां, सिर लॻे पंहिंजो हो जमाले सां। वाह भाई वाह, सिर लॻे पंहिंजो हो जमाले सां। ॾाढो सुठो, मज़ो अची वियो। नेक्स्ट एंड लास्ट पार्टिसिपेंट सां असां गॾु आहिनि। अचो मुंहिंजा भाउ। स्विस एंड वॉचेस पाकिस्तान, द टाइम फॉर एवरी ओकेजन। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजे भाउ जो? आदिल। आदिल। आदिल किथां आया आहियो? बदीन। बदीन खां आया आहियो? जी। छा पिया ॿुधाइनि बदीन वारा अॼु? जीवे पाकिस्तान। ओके, जीवे 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 पाकिस्तान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे पाकिस्तान, जीवे 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 पाकिस्तान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे पाकिस्तान। ऐसी जमीन और आसमां, इसके सिवा जाए कहाँ, दिल है यही और है जान, जीवे 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 पाकिस्तान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे पाकिस्तान। भाई इधर इधर मेरे भाई, ऐसे मत जाओ ना मेरे भाई, मेरे राणे, मेरे सोने, मेरे प्यारे। हाँ ऐसे मत जाओ ना जी। यार, कमाल की शायरी तुमने ऐड की है। हाँ, वो जो लिख के गए ना मिली नगमों की शायरी, बाबा ये गलतियां शलतियां करके गए हो, ऐसे हमारे जवान उसको सही कर दे, सुधार दे पोइट्री को। हाँ, क्या अपनी पोइट्री लिखी है भाई, इसकी पोइट्री के लिए तालियां तो बजाओ ना।
Anyways, thank you very much for coming and participating. ऐं हाणे असांजी ऑडियंस कंदी फ़ैसिलो त कंहिं सभिनि खां वधीक तव्हांखे एंटरटेन कयो। स्वेस्टर्न वॉचिस जे तावन सां असांजो हुयो ही सेगमेंट। सो वन बाय वन करे आऊं घुराईंदुसि और तालियां फेयर होनी चाहिए। सब खां पहिरियां मुंहिंजी भेण, अचो मुंहिंजी भेण, जिनको लगता है बहन ने अच्छा गाया। ओके, अदा तव्हां अचो। जंहिंखे लॻे थो भाउ सुठो गायो। ओके, अदी तव्हां अचो। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया। ओके, अदा तव्हां अचो। दिलदार, जंहिंखे लॻे थो दिलदार भाउ सुठो गायो। ओके, केॾा केॾा केॾा, अदी तव्हां अचो। जंहिंखे लॻे पियो भेण सुठो गायो। ओके, लास्ट भाउ असांजो, जंहिंखे लॻे थो भाउ सुठो गायो। सो रिजल्ट आहे क्लियर, सभ खां घणियूं ताड़ियूं वॻियूं आहिनि। भेण ते भेण मुबारक, तव्हां ई विन करे चुका है सेगमेंट। कांग्रेचुलेशन, बहुत सारी तालियां। थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग। जल्दी सां ही स्वेस्टर्न वॉच जो गिफ्ट वेंदो तव्हां सां। स्वेस्टर्न वॉच, पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन। थैंक यू वेरी मच, बहुत सारी तालियां। ऐं हिते असांजो ही सेगमेंट ते पहुतो पंहिंजी पुॼाणी ते त अची वेंदासीं वरी उन्हनि जेके असांखे पंहिंजे घरां ॾिसनि पिया। तव्हां बि अगरि सिंगिंग में सुठा आहियो त अची वञो हो जमालो में रजिस्ट्रेशन कराए। जेको नंबर हली रहियो आहे उन ते कॉल कयो, मैसेज कयो, रजिस्ट्रेशन करायो ऐं अचो हिते सिंगिंग कयो, असां सां गॾु हलो गुलो कयो। ऐं हाणे असां वधंदासीं। अनाउंसमेंट आहे, स्पेशल अनाउंसमेंट। अॼु असां सां गेस्ट मौजूदु आहिनि, स्पेशल गेस्ट मौजूदु आहिनि असां सां। ऐं पूरी दुनिया में असांजे सिंध खे रिप्रेज़ेंट कयो आहे। डिफरेंट उन्हनि जो अंदाज़ आहे। सूफ़ी सिंगर आहिनि, जॾहिं ईंदियूं आहिनि त पंहिंजे सकाफ़ती लिबास में ईंदियूं आहिनि। उन्हनि जे हथ में यकतारो चपड़ी हूंदी आहे। उन्हनि जी मुस्कुराहट, उन्हनि जी पार्टिसिपेशन खे, सिंगिंग खे चार चंड लॻाए छॾींदी आहे। सम्झी त विया हूंदो त भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं द वन एंड ओनली ताज मस्तानी। बहुत सारी तालियों से इनको वेलकम करेंगे। जल्दी जल्दी माइक खणी अचो। मूंखां सब्र न पियो थिए, मूंखे कचहरी करणी आहे अॼु अमिताज मस्तानी सां। जल्दी 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 सब खां पहिरीं अस्सलाम वालेकुम वेलकम कंदासीं तव्हांखे हो जमालो जे मंच ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अमी कहिड़ा हाल आहिनि? फर्स्ट क्लास। सफ़ा ख़ुशि लॻा पिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह। हमेशा ख़ुशि, हमेशा मुस्कुराहटूं, हमेशा जीअं गुल खिलियल खिलियल। ख़ुशि बि रहंदा आहियो, ॿियनि खे बि ख़ुशि कंदा आहियो। बिल्कुलु, पूरी ज़िंदगी ॿियनि खे ख़ुशि करण में गुज़री वई। हाणे आदत थी वई आहे। ऐं हिकिड़े आर्टिस्ट जो मुंहिंजे ख़्याल में मक़सद बि इहो हूंदो आहे। हा बिल्कुलु, त असां जिथे बि वञूं था असां ॿियो न ख़ुशियूं असां वंडे अचूं माण्हुनि में। मुंहिंजे ख़्याल में आर्टिस्ट खे ईअं ई हुजणु खपे। ऐं तव्हांजो हिन में वॾो किरदारु रहियो आहे। असांजी सिंध खे पूरी दुनिया में रिप्रेज़ेंट कयो आहे। बच्चा पंहिंजे प्यार जे हथां मजबूर आहियो। ऐं असांखे बि तमामु घणी मोहबतूं मिलंदियूं आहिनि पंहिंजे सीनियरनि खां। जॾहिं बि अमी सां मुलाक़ात थी आहे, मोहबतूं मिलियूं आहिनि, दुआऊं मिलियूं आहिनि। त अमी उहो बि जिथे बि ईंदी आहे चार चंड लॻाए छॾींदी आहे। तो आज क्या सुना रही हैं? अॼु छा पिया ॿुधायो असांखे? जी 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 जी, तव्हां जेसि ताईं सेट कयो शोभी भाई खां, तेसि ताईं अची वञा मां हिते ऐं स्क्रीन ते अची वञा उन्हनि ॾे। ताज मस्तानी कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहिनि। सॼी दुनिया में असांजो नालो रोशन कयो आहे। ऐं जिथे जिथे उन्हनि परफॉर्म कयो आहे त सवाल ई पैदा न आहे। जेका ऑडियंस हुजे उहा चुप वेठी हुजे। ऑडियंस मजबूर थी वेंदी आहे ताड़ियुनि वॼाइण ते, ऑडियंस मजबूर थी वेंदी आहे डांस करण ते। त वही पंहिंजो पंहिंजो सभिनि जो अंदाज़ आहे, पंहिंजी पंहिंजी सभिनी जी महक आहे, पंहिंजी पंहिंजी ख़ुशबू आहे। चवंदा आहिनि त अलॻि अलॻि गुल गॾिजी करे हिकु जेको आहे त बगीचो बणाईंदा आहिनि, बाग़ बणाईंदा आहिनि। त सिंध जे गुलनि मां हिकु गुल असांजे साम्हूं आहिनि ताज मस्तानी। ऐं अॼु असां हिननि जी परफॉर्मेंस खे ॾाढो इंजॉय करण वारा आहियूं। मां त स्पेशली इंजॉय कंदो आहियां। ऑडियंस की तरफ भी आ जाए। ऑडियंस जरा थोड़ी तालियां बजाए, एहसास दिलाएं कि आप भी यहाँ बैठे हुए हैं हो जमालो जे मंच ते। त अमी अची चुकी आहे। अमी ताज मस्तानी छा पिया ॿुधायो असांखे अॼु? छा ॿुधंदा तव्हां? पंहिंजी ॿुधायो। असांखे जेको ॿुधायो। ऐं
इलाही सुठे मूड में आहियां फरमाइश पूरी करण लाइ तयार वो हमेशा तव्हां सुठे इन करे मूं पोइ हिते कयो ताकी आऊं ॿिन्ही पासे हिकु जहिड़ो ॾिसी सघां हा ॿुधायो पोइ आऊं त ईंदसि ओ प्यारा वाह भाई आऊं त ईंदसि ओ प्यारा पर हिकिड़ो नंढड़ो नंढड़ो सिंधी में जेके चइबो आहे अर्ज़ आहे अर्ज़ तव्हां हुकुम करे सघो था रिक्वेस्ट जेको आहे आम हाणे हर कोई सम्झे थो पर अर्ज़ त जेकॾहिं ॻाल्हि वणे त उन्हनि में ताड़ियूं ऐं रक्स ज़रूरी आहे आप शुरू करें तालियां बजाना भाई हमारा काम है आऊं तई दस पई प्यारा तू अचण दिया न दे आऊं तई दस पई प्यारा तू अचण दिया न दे आऊं त ईंदसि पई प्यारा तूं अचण दिया न दी दर झले बीहंदसि मां तुंहिंजो दर झले बीहंदसि मां तुंहिंजो तूं बीहण दिया न दी आऊं त ईंदसि पई प्यारा तूं अचण दिया न दी आऊं त ईंदसि पई प्यारा तूं अचण दिया न दी तूं तड़ी लोधी धिकारी तूं तड़ी लोधी धिकारी कब मिठा तूं तड़ी लोधी धिकारी कब मिठा दूर खां ॾिसंदसि पई पोइ तूं ॾिसण दिया न दी दूर खां ॾिसंदसि प्यारा तूं ॾिसण दिया न दी आऊं त ईंदसि पई प्यारा तूं अचण दिया न दी तोसां यारी यार थी वई छेड़ी अकतारो खणी तोसां यारी यार थी वई छेड़ी अकतारो खणी नाचू थी नचंदसि अॻियां तो तूं नचण दिया न दी नाचो थी नचंदसि अॻियां तो तूं नचण दिया न दी दर झले बीहंदसि मां तुंहिंजो दर झले बीहंदसि मां तुंहिंजो तूं बीहण दिया न दी आऊं त ईंदसि पई प्यारा तूं अचण दिया न दी
हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिलरुबा मुर्की करा हिकु दफ़ो दीदार पंहिंजो दिलरुबा मुर्की करा दूर खां ॾिसंदसि पई पोइ तूं ॾिसण ॾी या नदी दूर खां ॾिसंदसि पई पोइ तूं ॾिसण ॾी या नदी आऊं त ईंदसि पई पियारा तूं ॾिसण ॾी या नदी आऊं त ईंदसि पई पियारा तूं ॾिसण ॾी या नदी आऊं त ईंदसि पई पियारा तूं ॾिसण ॾी या नदी आऊं त ईंदसि पई पियारा तूं ॾिसण ॾी या नदी आऊं त ईंदसि पई पियारा तूं अचण ॾी या नदी वाह 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 what a performance बहुत सारी तालियां ताज मस्तानी जे लाइ वाह वाह महफ़िल मचाए छॾी मां त चवां थो अलाए घणा चंड हणी छॾिया असांजी महफ़िल खे तव्हां ऐं अॼु ताज मस्तानी स्विस एंड वॉचिस जो स्पेशल गेस्ट आहिनि त अमी मां चाहींदुसि असांखे त ॿुधाए छॾियो पर वेंदे वेंदे असां न छॾंदासीं तव्हांखे हिकिड़ो माण्हू आहे जो असांखे कुझु लाइन ॿुधाए पोइ वञो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे कुझु लाइन सुना के फिर ही छोड़ेंगे हिनखे हिकिड़े माण्हूअ खे छॾनि ई नथा जिथे वञा थी आऊं घणो ई भॼां थी पर बस मोहब्बत आहे न इन गाने सां ॾाढी मोहब्बत आहे ॾाढी मोहब्बत आहे ॾाढी मोहब्बत आहे बि मोहब्बत जहिड़ो हू हिकिड़ो माण्हू हो मोतीअ दाणो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे ओ हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हो आ माण्हुनि में सुहिणा माण्हुनि में जानी माण्हुनि में प्यारा माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो भाराणो जंहिंखे ॼाणो त सभु सुञाणो जंहिंखे मोगीड़े जो दाणो हो जंहिंजे अखियुनि आहे कुठो सो मूंखे आहे मिठो जंहिंजे अखियुनि आहे कुठो सो मूंखे आहे मिठो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे ओ हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो हू समूह वेठल वाहे मुंहिंजे दिल जो कातिल वाहे हू समूह वेठल वाहे पर मुंहिंजो कातिल वाहे हू समूह वेठल वाहे मुंहिंजे दिल जो कातिल वाहे हू सभ जो ॼातल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे जंहिंजे अखियुनि आहे कुठो सो मूंखे आहे मिठो जंहिंजे अखियुनि आहे कुठो सो मूंखे आहे मिठो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे ओ हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे सिंध ॾिठी
सिंध ॾिठिया सिंध ॾिठिया सारी आ सूरत उन जी प्यारी मो सिंध ॾिठिया सिंध ॾिठिया सारी आ सूरत उन जी प्यारी मूं जानी उन्हीअ तवारी मूं जानी उन्हीअ तवारी आयो जंहिंसां मुंहिंजी यारी मूं जानी उन्हीअ तवारी आयो जंहिंसां मुंहिंजी यारी जंहिंजे अख में आहे कुठो सो मूंखे आहे मिठो जंहिंजे अख में आहे कुठो सो मूंखे आहे मिठो सुन्याज़ पिता पी जानी जल आहे दिल दीवानी सुन्याज़ पिता पी नज़ पिता पी जानी जल आहे दिल दीवानी जख जोड़ो वाजा पानी जख जोड़ो वाजा पानी जख तेरा जी खास निशानी जख जोड़ो वाजा पानी जख तेरा जी खास निशानी जंहिंजे अख में आहे कुठो सो मूंखे आहे मिठो जंहिंजे अख में आहे कुठो सो मूंखे आहे मिठो हिकिड़ो माण्हू मोतीअ ताणो ओ 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 हिकिड़ो माण्हू मोतीअ ताणो performance it was by Taj Mastani वाह भाई मज़ो अची वियो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे ऐं वाकई में अवाम जी हिन गाने सां मोहबत आहे अमी मां त चवंदुमि ऐं हिकिड़ो सुवाल बि मां कंदुमि तव्हांजी नज़र में मोतीअ दाणो केरु आहे तव्हां बि काफ़ी टाइम खां ॻाईंदा था अचो ज़ाहिरा तव्हांजी दिलि में बि को मोतीअ दाणो हूंदो मुंहिंजी दिलि में बि आहे बिल्कुलु आहे मुंहिंजी दिलि में बि त हूंदो नंढड़ा नंढड़ा जेके तव्हां सां अचनि था सभु तव्हांजे लाइ मोती दाणा आहिनि मुंहिंजा त अलाए आउं त हर मोती दाणो सम्झंदी आहियां मुंहिंजे लाइ जेके बि रिश्ता आहिनि हू माउ पीउ जो हुजे भाइरनि भेणुनि जो हुजे औलाद जो हुजे पंहिंजे घर वारे जो हुजे ही सभु मोतीअ जा दाणा आहिनि असीं कंहिं बि हिकिड़े खे कीअं था चई सघूं अच्छा हिकिड़ो ॿियो सुवालु आहे अमी तव्हां माशाल्लाह पूरी दुनिया घुमिया आहियो पर उहो कहिड़ो अहिड़ो मुल्क आहे जिते तव्हां माण्हुनि खे सफ़ा ईअं पागल ॾिठो पंहिंजे पोयां तव्हांजी परफॉर्मेंस जे थ्रू क्रेज़ ॾिठो माण्हुनि में इहो त जिथे किथे आहे माना मोहबत हर जगह ते थी मिले मोहबत हर जगह ते आहे हर जगह ते मोहबत ॾे मोहबत वठ मोहबत में मज़ो आहे ॾाढो मोहबत ॾिबी त मोहबत ई वठबी छो जो तव्हां कॾहिं बि मिर्च विराए ऐं पोइ जेको आहे न मिठो कोन था वठी सघो मिर्च बिल्कुलु पर माण्हू तवको इहा ई रखंदा आहिनि मिर्च विराए मिठे जी तवको रखंदा आहिनि अॼुकल्ह जे दौर में छो जो असीं पाण जेके आहियूं सिंध वारा ख़ासि करे सिंधी उहे असांजी हूअं मोहबत मशहूरु आहे असांजो महिमान नवाज़ी पूरी दुनिया में मशहूरु महिमान नवाज़ी मोहबत इहा ई त आहे महिमान नवाज़ी आहे असां में मोहबत आहे महिमान नवाज़ी आहे असां में आजिज़ी आहे असां में ओके जी सो थैंक यू वेरी मच अमी ताज मस्तानी तव्हां आया होजमालो में 4 चंड लगाया स्विसन वॉचेस पाकिस्तान जूं स्पेशल गेस्ट हुए तव्हां सां गॾु स्विसन जो गिफ्ट वेंदो ही स्विसन वॉच पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे त बॉडी सोल्ट सां गॾु वेंदो एनेक्स हिननि सां गॾु वेंदो नेल्सन हिन सां गॾु वेंदो ऐं इसरा बि हिननि सां गॾु वेंदो इन सां गॾोगॾु वक़्तु आहे नंढड़े ब्रेक जो हम दोनों साथ में जाएंगे भाई मैं अकेला नहीं भेजूंगा गाड़ी सजी गिफ्टन सां भरियल हुजे हां बिल्कुल सो थैंक यू वेरी मच अमी फॉर कमिंग इन के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए इन सां गॾु थियो आहे वक़्तु नंढे ब्रेक जो हलो गॾु हलूं न अमी अचो पितकड़े ब्रेक जो वक्त थियो है केदा बिन वंजनो है अभी तो पिक्चर बाकी है मेरे भैया तो बताइएगा प्रोग्राम का नाला क्या है हो जमालो वडो गेम शो सिंध जो सब का वडो गेम शो
खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो सिंध जो सभ खां वॾो गेम शो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो हो जमालो Once again, welcome to our show. हो जमालो वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट की तरफ ऐं असांजी भेण जो मोस्ट फेवरेट सेगमेंट कौन सा ये क्या है मेरे लिए मेरी बहनों वेट सबूरत ने जमीलत ने हेरा कुछ आयो है इधर आए बेटा इधर आए हाँ इधर कैमरा ते ॾिसो हिकु त ही आयो आहे कुछ समथिंग अच्छा KTN ऐं उन सां गॾु चॉकलेट लॻल आहे बेटा मेरे काम त चॉकलेट ही है अरे माइक खणी तो जल्दी सा माइक करिए परिए अस्सलाम वालेकुम आपका नाम मोहम्मद तक्की ये किसके लिए मेरे लिए किसने बनाया है मेरी आप ही ने बनाया है आप ही कहाँ है सामने बैठी हैं आप ही खुद नहीं है आपको भेज दिया Oh, how cute, thank you very much. इनके जल्दी सा हैम्पर नींदा और ये भी रखिएगा इसमें से मैं चॉकलेट पट्टूं और यहीं पे खाऊं ही वटजो चले जी सेगमेंट शुरू कंदा से म्यूजिकल चेयर साजी भेण जो मोस्ट फेवरेट सेगमेंट ऐं इहो भी है स्विस वॉचेस पाकिस्तान जे तावन सां द टाइम फॉर एवरी ओकेजन हिन टाइम मूंखे भी स्विस्टन वॉच पातल आहे और 11 पे डिस्काउंटेड प्राइसेस में स्विस्टन की वॉचेस खरीद सकते हैं तो अगर अभी तक नहीं ली देर मत करें मेरे भाइयों जल्दी सा 11 ता स्विस्टन की वॉचेस खरीद करे सको था डिस्काउंटेड प्राइसेस में तो मेरी बहनों हाथ ऊपर करेंगी तो सिलेक्शन करूंगा ना बाबा ओके लेट्स सिलेक्ट सिस्टर्स अदी तवा अचो आप आ जाए मेरी बहन और आप भी आए मेरी बहन तवा भी अचो मुझी बहन उन साइड में हलिया वञो स्विस्टन वॉचेस पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन तवा अचो मुझी बहन आप आ जाएं चलें जी वैसे तो बहुत बोलती हैं आज चुप करके बैठी है मेरी बहन यहाँ नहीं बोला आपने अच्छो तमाम बेचो मुझी बहन आप आ जाएं और आप भी आ जाए मेरी बहन तमाम बेचो जी आप आ जाएं तमाम बेचो जी और आप भी आ जाएं चलें जी सो सिस्टर सिलेक्टेड म्यूजिकल चेयर जे लाइ थोड़ो मूंखे भी वक्फो दियो मेरा भी हक है ना हाँ 2 मिनट को दे दो भाई मुझे सो सिस्टर सिलेक्टेड रूल्स का आपको पता होगा क्या करना होता है हाँ सबको पता है फिर से बताना पड़ेगा चेयर के टच ना है करनो रिवर्स आके नहीं बैठना बीच में घुट लगा के यहाँ नहीं बैठना ठीक है 3 रूल्स ओनली यू डोंट हैव टू ब्रेक दोज रूल्स चलिए जी स्टार्ट करते हैं देर नहीं करेंगे आज ऑडियंस आके जैसा काउंट डाउन न कहो है भाई साथ में मिलके काउंट डाउन करते हैं उसका मजा ही अपना होता है आवाज आनी चाहिए मेरे साथ बोले 1 बोले 2 बोले 3 बोले 4 बोले बेड़ा ही पार और बोले गो तालियां होनी चाहिए बहनों के लिए बहुत सारी तालियां आप बैठ सकते मेरी बहन साइड से बैठी है थैंक यू वेरी मच ओके आवाज नहीं आती मुझे मजा नहीं आता ओ चले जी छांटी थी वयूं भेणियूं असां सां गॾु 5 भेणियूं आहिनि स्विस वॉचेस पाकिस्तान 1 2 3 ऑन द म्यूजिक मैं तालियां होनी चाहिए बहनों के लिए स्विस वॉचेस पाकिस्तान द टाइम फॉर एवरी ओकेजन
नहीं 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 नहीं, आप उठेंगी 20 से आई है। जो घूम के बैठेगा वही पहले। आप यहाँ से गई, आप यहाँ से गई, उठे। जो घूम के पहले बैठेगा, नहीं नहीं वहां से भी, यहाँ से नहीं, मेरी बहन वहां से नहीं, फिर से नहीं, फिर से नहीं, गुत लग गई। जो बैठेगा, जो पहले आएगा पहले पाएगा। आ जाए मेरी बहन, गोल घूमे। आप वापसी है, वापसी है, वापसी है। यहाँ से जाना है, यहाँ से जाना है, यहाँ से जाना है, यहाँ से जाना है, यहाँ से जाना है। ये क्या हो रहा है आज हमारे शो में? थैंक यू वेरी मच अदी नहीं सको था। एंड ओ पेरो ही माँ तव्हां के रूल ॿुधायो, बीच में से नहीं जाना, फिर भी समझ में नहीं आता आपको। लाइव शो है, थोड़ा ख्याल रखे मेरी भेड़ो। एनीवे सां गॾु हाणे आहिनि 4 भेणियूं। स्विस एंड वॉचेस पाकिस्तान, द टाइम फॉर एवरी ओकेजन। बजाय तालियां तो फिर से करें काउंट डाउन। 1 2 10 गो। नहीं 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 मेरी बहन, आप तो सही हैं, आप सही हैं, आप सही नहीं है। आप उठेंगी ओ मुझे लग रहा है ये शॉर्टकट में बहुत माहिर हैं। स्कूल में चीटिंग तो नहीं करती ना? करती थे कि ये बता रही है करती। आप इनकी क्या लगे? तांजी धिया है। अच्छा माइक 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 रखनी तो जल्दी 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 माइक ते ॻाल्हाईंदो मां तव्हां सां। मुंहिंजो दिल चे तो मां तव्हां सां माइक ते ॻाल्हायां। जी अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। वियो वियो पंहिंजी जगह ते वियो। अच्छा अच्छा जी अदा मां ख़ासि हैदराबाद मां आई थी मामा। अच्छा ही तव्हांजी छा लॻे? धी आहे पर मुंहिंजी अॼु सालगिरह आहे। कंहिंजी सालगिरह? मुंहिंजी। तव्हांजी सालगिरह जी, आहे? जी। पहिरियों मूंखे इहो ॿुधायो, ही चीटिंग कंदी आहे न पेपरनि में? कंदी आहे कंदी आहे। कंदी आहे न? तव्हांखे ॾिसो ख़बर अम्मी। आहे, असांजे ॻोठनि में चीटिंग करे पासे वारी ऑफिसर भी असांजे ॻोठ वारा। अच्छा वो धड़ाधड़ चीटिंग आ रहा है। A1 ग्रेड तो अच्छी भी दो बिल्कुल ही तो भाई। वो तो दिसी देख के लग रहा है, हाँ ये मेहनत करके पास होती होंगी, यहाँ देख के लग रहा है। हाणे अदा होश माला तो स्पेशल बर्थडे गिफ्ट मां खणी वेंदम। बर्थडे जी असा तांजी बर्थडे पो असा कबूल कंदासे। पहिरियों तो NIC कार्ड दिखायो। NIC मन न असांखे NIC दिखायो, असा मञदासीं तांजी बर्थडे आ। ई ॾिसो सभे माण्हू वेठा आहिनि, हिकिड़ी मां थी चवां बर्थडे आहे त मां कूड़ कंदसि। चले जी हैप्पी बर्थडे टू यू, मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे। आदि के लिए स्पेशली मां क्लैपिंग कंदम और सब इनके लिए क्लैपिंग करें। चले हमने मान लिया, दिल से मान लिया। तव्हांजी बर्थडे आहे अॼु कहिड़ी तारीख़ आहे? 20 मतलब 20 तारीख़ ते तव्हां ॼमिया हुया। ओके नहीं बिल नहीं, आपको क्यों दूं? जिसकी बर्थडे उसको दूंगा ना। मैं चीटर्स को गिफ्ट नहीं देता। जल्दी सा हैम्पर खड़िए जो आदि करी था, जल्दी सा जल्दी 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 जल्दी। चलिए मूंखे बास्केट ॾींदा। ही इसरा जो ख़ूबसूरत बास्केट तव्हांखे ॾींदुसि मां, तव्हांजी बर्थडे जो गिफ्ट। धीअ जे लाइ थींदो जी? मुंहिंजो गिफ्ट मुंहिंजी धीअ जे लाइ बस तव्हां थींदो। गॾे खणिजो ना, गॾे करे यूज़ कजो। एनीवेज हैप्पी बर्थडे टू यू माय सिस्टर। बहुत सारी तालियां होनी चाहिए। ऐं बाक़ी बचूं 3 भेणियूं असां सां। स्विस एंड वॉचेस पाकिस्तान जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे 1 2 3 ऑन म्यूज़िक। थैंक यू। लास्ट बचूं बाक़ी 2 भेणियूं ऐं हिननि ॿिनि मां का हिकिड़ी थींदी विनर। शो 1 2 3 ऑन म्यूज़िक। थैंक यू ता वेही सको था। ओ एंड कांग्रेचुलेशंस, आप विन कर चुकी हैं हमारा ही सेगमेंट आई स्विस एंड वॉच जो ही वॉच भी दी तमारे स्विस एंड वॉचेस पाकिस्तान, द टाइम फॉर एवरी ओकेजन। थैंक यू वेरी मच। तालियां होनी चाहिए इस बच्ची के लिए भाई। ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि थियो ख़तम। ऐं हाणे हिकिड़ी अनाउंसमेंट आहे। असां सां गॾु हिकिड़ा ॿिया स्पेशल गेस्ट मौजूदु आहिनि ऐं मां उन्हनि खे इनवाइट कंदुसि।
भाई वैसे तो ज्यादातर वो दुबई में रहते हैं और मीडिया डायरेक्टर हैं। तकरीबन 20 साल का उनका एक्सपीरियंस है। भाई वो डायरेक्टर हैं, होस्ट हैं और इसके अलावा एक्टर हैं, मॉडल हैं, पता नहीं क्या क्या है। और इसके अलावा इवेंट भी मैनेज करते हैं और 20 सालों ने बहुत ज़्यादा काम किया है पाकिस्तान के लिए। इंटरनेशनली उन्होंने कम कयो आहे डिफरेंट आर्टिस्ट सां, त उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। बाक़ी मज़ीद हिते उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। त तव्हांजी भरपूर तारीफ़ में मां वेलकम कंदुमि सैयद फहद खे। बहुत सारी तालियों के साथ सैयद फहद Assalamualaikum everyone. Assalamualaikum. वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। First of all, we welcome you from the bottom of our heart on our show. कैसे हैं आप? बहुत शुक्रिया। सबसे पहले KGN TV का आपका माशाल्लाह बड़ा ज़बरदस्त शो कर रहे हैं, मज़ा आ रहा है बहुत ज़्यादा। मैं बड़ा देख रहा था बाहर से, बहुत एनर्जी, मतलब इतनी एनर्जी आप कहाँ से लाते हैं भाईजान? तो भाई जब ऑडियंस ऐसी होती है ना ऑटोमेटिकली एनर्जी आ जाती है। क्यों भाई? ये देखें। बहुत अच्छी ऑडियंस है। मैं बहुत वाकई में पीछे से एंजॉय कर रहा था। ताज मस्तानी जी ने भी ज़बरदस्त परफॉर्म किया, आपका परफॉर्मेंस देख रहा था। माशाल्लाह 2 भाई वहाँ पे ज़बरदस्त डांस कर रहे थे, मतलब बहुत ज़बरदस्त शो है। तो आप सुनाए। थैंक यू वेरी मच। व्हाट्स गोइंग ऑन आजकल, क्या चल रहा है? अभी आजकल पाकिस्तान टूर पे हूँ। मेरी का लेक्चर था यूनिवर्सिटी में। अभी मेरे कुछ लेक्चर्स हैं यूनिवर्सिटी में, स्कूल में और काफ़ी जगहों पे चीज़ें लाइन अप हो रही हैं, वर्कशॉप्स लाइन अप हो रही हैं, इवेंट के प्लान चल रहे हैं, शूट्स प्लान चल रहे हैं। एक्चुअली एक तो मेरा आमिर भाई के साथ ही शूट था कुछ दिनों पहले, वो थोड़ा पोस्टपोन हुआ है। तो काफ़ी सारी चीज़ें चल रही हैं कराची में एक्चुअली। अच्छा वैसे माशाल्लाह बहुत मल्टी टैलेंटेड है। कुछ मिस तो नहीं हो गया ना मुझसे? काफ़ी सारी चीज़ें मिस हो गई, बस ठीक तो है। आप खुद बताएं, यू कैन टेल योरसेल्फ। बस ये है कि मैंने एज एन एक्टर स्टार्ट किया था। जियो टीवी हमारा एक चैनल है पाकिस्तान का, हम सब उम्मीद से उसका एक शो था। तो मुझे ऑनर मिला कि मैं पाकिस्तान के सबसे पहले फजल रहमान जो है टीवी पे मैंने प्ले किया। वेरी गुड। तो फहद भाई मैं चाहूंगा पहले तो हम जो गेम्स हैं साथ में मिलके अब होस्ट करें। होना चाहिए जी। उसके बाद मैं आपसे सिंगिंग भी कुछ सुनूंगा, ठीक है? बिल्कुल। पहले सिलेक्ट करते हैं भाइयों को, आ जाइए। उसके बाद आई विल आल्सो यू नो लिसन टू योर सिंगिंग। जी त बिल्कुल। हाणे जेको सेगमेंट है वो है भंगड़े वारो सेगमेंट। भंगड़े वारो जंहिंमें असांजा भाउर अची करे डांस कंदा आहिनि, असांखे भंगड़ो ॾेखारींदा आहिनि। तो भाई कौन कौन आना चाहेगा भंगड़े वाले सेगमेंट में? एनेक्स जे ताउन सां असांजो ये सेगमेंट है। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान। हेॾे मां अची वञा, ही ॾिसो बाबा, एनेक्स खां बिना हर घर अधूरो, हर किचन अधूरो, हर घर जी शान एनेक्स। त अॼु भंगड़े जो सेगमेंट एनेक्स जे ताउन सां है। ऐसा भावरन के सिलेक्ट करना। एक काम करें, इस साइड आप सिलेक्ट करें फहद भाई, उस साइड जाके मैं सिलेक्ट करता हूं, ठीक है भाइयों को? हाँ तो इस साइड से कौन आना चाहेगा? वो साइड उनको दे दिया। नहीं ये छोटा बच्चा है वो। 4 लोग बस। ये छोटा बच्चा है। कितने लोग सिलेक्ट करने भाईजान? इतने भाई बैठे हैं पीछे, क्यों डर क्यों रहे मेरे भाई? डांस ही तो करना है। आप आ जाए भाई। आना चाहते हैं? नहीं वाले ब्लू शर्ट वाले भाई, और आप आ जाए ब्लू वाले आना चाहते हैं? आप तो कर चुके इतना डांस, मैंने देखा माशाल्लाह। आजा 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 आजा। बुलाऊंगा दोबारा इंशाल्लाह, पर ये 2 भाई को चांस देना चाहिए। भाई आ जाए। अच्छो 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 मुझे बुला लूंगा इंशाल्लाह। हथ रे, सिर्फ हथ अटकाए मुझा, बाकी वठी वञण मुझो कमाए। अच्छो अच्छो अच्छो। एनेक्स जे ताउन सां असांजो ही भंगड़े वारो सेगमेंट है। अब ॿियो केरु अचणु चाहींदो तव्हां मां? अच्छो अदा सिंधी टोपी वाला आप भी आ जाए मेरे भाई जी। ओके बहन तालियां बजा रही हैं, आपकी क्या लगे ये? ओ तने हिकड़ी भी ताड़ी होगी बस। इन्होंने सिफारिश की बहुत कि इनको बुलाना चाहिए जी। मैंने कहा इन्होंने काफी सिफारिश की इनके लिए कि इनको बुलाना चाहिए। हाँ सो होने साइड का कोई अचणु चाहे तो इफ एनीबडी वांट्स टू कम हाथ ऊपर, न त असां स्टार्ट करे छॾंदासीं पंहिंजे सेगमेंट के जी। ओके जी, एनेक्स से ताउन सां शुरू कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट। तो फहद भाई हम यहाँ से इनको देखेंगे और हम भी जज करेंगे कि कैसा डांस कर रहे हैं। असांजी ऑडियंस भी जज कंदी, जिन पे ज्यादा क्लैपिंग बजी वो ही हूंदो अॼु असांजे हिन सेगमेंट जो विनर जेको है एनेक्स जे ताउन सां। चलिए जी 1 बाय 1 को बुलाएंगे, लेकिन इंट्रोडक्शन आप ही लेंगे उनसे, सही है? ठीक है बिल्कुल सही है। ठीक है ठीक है। तो इशारो छोड़नो बा, इधर आए। इशारा नहीं दिया करे ना, इशारा नहीं दिया करे। चलें जी, ओवर टू यू जी भाई। ये कैमरा ने दिसो। दिलशाद अली। दिलशाद अली कहाँ से? जिला नौशहरा तालका रियासती। दोबारा बोलिए क्या? जिला नौशहरा तालका रियासती। नौशहरा। अच्छा माशाल्लाह, क्या काम करते हैं आप भाईजान? जी मैं बैंक में हूँ।
माशाल्लाह माशाल्लाह, तो आज तो बहुत पैसा लाएंगे आप। आमीन आमीन। माशाल्लाह। पैसे लाए होंगे, खीसे देखे खाली लग रहे हैं। दौरे सा गया है किसी भी फील्ड में, वो खीसे खाली होते हैं, इतनी महंगाई है। बैंक पे बंद करके आए हुए। चले आज रेडी है माशाल्लाह, पूरी एनर्जी के साथ हो जाए जी। चलें जी, बेस्ट हो ऑफ जमालो। लक। शोभी भाई बीट तैयार है? ओके जी, सो 1 2 3 एंड म्यूजिक। क्या बात है जी, क्या वाह बात भाई वाह भाई वाह भाई। अच्छा, पहले एनर्जी नहीं थी, ऐसे ऐसे कर रहे थे। हाँ, माशाल्लाह। आगे गया पीछे देखा, एनर्जी कहाँ से आ गई। हाँ, हमारी ट्रेन्स भी ऐसे ना पाकिस्तान की, पहले स्लो चलती है फिर तेज हो जाती है। भाई भाई ॾाढो सुठो, एनर्जी सुठी हुई था जी। नेक्स्ट पार्टिसिपेंट के साथ सारी कंदासीं। अरे तव्हां अचो। जनाब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या नाम है आपका? जी नसीम। नसीब भाई कहाँ से? कराची से लग रहे हैं। कराची से। माशाल्लाह। क्या करते हैं भाईजान? मैं ग्रुप 1 में जॉब करता हूँ। ग्रुप 1 में जॉब करते हैं, क्या काम करते हैं? मैं वहाँ पे CSR हूँ। अच्छा, तो रेडी है डांस के? मुझे लग रहा है आप थोड़े नर्वस हैं, होना भी चाहिए, लेकिन आज आपने भरपूर परफॉर्मेंस देनी है। लेकिन मेरी आपसे रिक्वेस्ट है, इनसे पहले भंगड़ा लगा दो। भाईजान रिक्वेस्ट आई है कि भंगड़ा, मेरे ख्याल से अच्छा शोभी भाई ऐसा भगड़ा बजाए ना। रेडी है भाईजान? चलें जी, स्टार्ट कंदासीं। 1 2 3 एंड म्यूजिक। थोड़ा आगे सब देख पाए। जबरदस्त भाई। आप तो शोभी भाई को कह रहे थे भंगड़ा, आपको तो वो माइकल जैक्सन वाली म्यूजिक पे डांस करनी चाहिए थी ना। मैं भी यही कहने वाला था कि बंगला लगा के ब्रेक डांस शुरू कर दिया उन्होंने यहाँ पे। एनीवेज मज़ो आयो इन्हनि जी डांस के ॾिसी करे बे। हाणे मैं तो चाहूँगा जल्दी जल्दी इनको बुला के इनसे डांस करवाते हैं। भाईजान आपको तो आखिर में, भाईजान आप आ जाइए। आप हाँ, क्या नाम है आपका? मीर हमजा। इतना सोच के क्यों है भाईजान? तैयारी नहीं है आपकी? रेडी हैं? हाँ बिल्कुल रेडी है। मुझे लग रहा है थोड़ी देर में गिर ना जाएगा यहाँ। नहीं नहीं नहीं। क्या काम करते हैं? मोबाइल रिपेयरिंग की शॉप। माशाल्लाह। रेडी है भाई? कौन सा गाना आपके लिए लगवाए? इहो भंगड़ो सुठो आहे, जेको भंगड़ो वॼे पियो उहो भंगड़ो सुठो आहे। ऑल द बेस्ट। चलें जी शोभी भाई, 1 2 3 एंड गो। मासूमाना डांस, मासूमाना। मुझे लगा कि आप सॉफ्टवेयर अपडेट नहीं करके आए। हाँ, वो हिन सेगमेंट में जेको ईंदो आहे सब में जो सॉफ्टवेयर अपडेट करे ईंदा आहिनि। कि हाँ मासूमाना डांस ही है। अचो अचो मुझा बात, तव्हां अचो। भाईजान क्या नाम है आपका? अकील। अदील भाई। अकील भाई क्या करते हैं? मैं HBL में काम करता हूँ। HBL में माशाल्लाह। 2 बैंकर आपस में मुकाबला करेंगे आज। रेडी है भाईजान? भाईजान ओके। ओहो ओहो। वाह भाई, वाला डांस।
hayala 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 hay 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 બા મુજા ભજી ન પવે ટુકડા ટુકડા નથી વજી અંગુ અંગુ કેડી ન પવાઈ Yes, what an active performance. वाह भाई मजा आ गया. What a performance. आई हिते सबिन पार्टिसिपेंट्स परफॉर्म करे छरियो. अब हमारी ऑडियंस फैसला करेगी. देखते हैं तो सबिन का वधीक कहते ताड़ी वजन थियो त मुझे बात तमा अचो जल्दी सा स्विस्टन अचो 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 एनिक्स से तावन सा असांजो ही सेगमेंट आहे जंहिंखे लगे तो भा सुठो डांस कयो आपकी तालियां बताएगी. ओ गॉड अचो एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस. जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया आप कैमरा को पीठ क्यों दिखा रहे हैं. अच्छो जंहिंखे लगे तो है ना मासूमाना डांस सुठी गई. ओ गॉड आई जंहिंखे लगे तो भा सुठो डांस किया. तो थैंक यू वेरी मच. तमा वेही सको था भा है आज जो विनर. आप अपने हाथों से इनको ये एनिक्स का गिफ्ट देंगे. एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट होम अप्लायंसेस बनाया आपकी जिंदगी को आसान. थैंक यू वेरी मच. अच्छा एक मिनट शोभी भाई भाई भंगड़ा 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 लगाएं. ये वैसे ही डांस करते जाएंगे नहीं गिफ्ट के साथ. ओके जल्दी 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 और भंगड़े से ही वापसी डांस करना है. ख्याल था मैंने मतलब ओके हिते सानू ही सेगमेंट में पहुतो पंहिंजी पुॼाणी ते. और थैंक यू वेरी मच फहद भाई फॉर कमिंग. ऐसा चाहींदासीं त हमें कुछ लाइंस भी गुनगुना के सुनाए. गुजारा चाहिए जी. बिल्कुल 2 क्या लाइनें सुना रहे हैं. हमारे पाकिस्तान के बहुत मशहूर सिंगर उस्ताद आतिफ असलम साहब. ओके सैयद फहद बड़ा मशहूर गाना. स्विस्टन जा स्पेशल गेस्ट आइन स्विस्टन वॉच पाकिस्तान जा जी. शुरू करें मजान. झूला झूलाए ये पनघट दिया किनारे ये आंगन इंडिया तू आना हवा के संग मुझको भी तू दिखाना अपने संग सुनो मेरे दिल जानी ये कहानी माँ के दिन मेरे संग ये जहाँ मेरा कुछ और तेरा भी अरमा जाने दिल में क्या कुछ ये बसा ये मेरी है कहानी ये मेरी कहानी. Thank you very much. Thank you very much. शुक्रिया. अच्छा है. कोशिश करता हूँ. You sing nice. अच्छा गाते हैं. कोशिश करता हूँ. Thank you. Anyways बहुत अच्छा लगा. आपका मुकाबला नहीं बजा. नहीं. You also did well. I loved being the part with you and thank you very much. Last में क्या कहना चाहेंगे? This is your camera. मैं क्या चाहूँगा बहुत ज़बरदस्त शो है. मैं honestly I swear मैं expect नहीं कर रहा था. हो जमाल हो मैं crowd देख के बड़ा इंस्पायर हुआ हूँ. बड़ा एनर्जी है माशाल्लाह. और KTN ज़ाहिर बात है पाकिस्तान का बड़ा चैनल है. सिंधी ज़बान का बहुत बड़ा चैनल है. मैं हमेशा से बड़ा फ़ैन रहा हूँ KTN का. मैं KTN की मैनेजमेंट का KTN के लोगों का आपका भाईजान सबका बहुत शुक्रिया अदा करता हूँ. सबका आप सबके आने का टाइम का आप सबकी एनर्जी का आप लोग भाईजान बहुत ज़बरदस्त. मैं एंजॉय कर रहा हूँ सबको. बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग. और ऐसे ही काम करते रहें. कीप वर्किंग हार्ड. ऐसे ही पाकिस्तान का नाम रोशन करते रहें. दुनिया के जिस भी कोने में हो वट एवर द कॉर्नर यू आर और ऐसे ही नाम रोशन करते रहें. थैंक यू वेरी मच. बहुत सारी तालियां होनी चाहिए. आई तमाम सां गरी स्विस्टन जो गिफ्ट वेंदो स्विस्टन वॉच पाकिस्तान
द टाइम फॉर एवरी ओकेजन। थैंक यू वेरी मच। अच्छा फिर पिक्चर भी निकालिए, ठीक है? ओके, बहुत सारी तालियां होनी चाहिए। बस के थैंक यू वेरी मच, थैंक यू। ऐं हिते सान हाणे भाउरनि ॾे ईंदासीं, असांजो घूम चरखड़े वारो सेगमेंट कंदासीं। त केरु केरु अचणु चाहींदो? भई डंडा लेके आ, मूंखे मज़ो नथो अचे। जेसि ताईं मुंहिंजे हथ में डंडो न ईंदो तेसि ताईं मूंखे मज़ो न ईंदो। भई डंडा कहाँ गया? डंडा डंडा भाई डंडा डंडा ॾियो मूंखे। सो घूम चरखड़ा जो असांजो सेगमेंट आहे नेल्सन पेंट जे ताउन सां। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। वो लोग आए जिसने पार्टिसिपेट नहीं किया अभी तक। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। हेॾां अचूं पहिरियां ॾिसूं। ही भाण खटे वियो आहे न सिंधी टोपी वारो, हाणे अदा खटे वियो आहे। अदा तव्हां अचो, आप आए मेरे भाई जी जिन्होंने पार्टिसिपेट नहीं किया या विन नहीं किया। पोइ वधो असांजो जी। अदा तव्हां अचो, आई लास्ट भाउ खे सिलेक्ट कंदासीं जे विन न कयो आहे अञा ताईं। तव्हां खटिया कोन हुया? अचो अदा, तव्हां बि अचो। सो टे भाउर अची चुका आहिनि असांजे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे घूम चरखड़ा नेल्सन पेंट जे ताउन सां। यही तो रंग है जिंदगी का। आ जाए मेरे भाई, राशिद जल्दी अचो। इन्हनि खे डेमो ॾेखारियो। ख़बर त हूंदी आहे इन्हनि खे, पोइ बि इट्स अ फॉर्मेलिटी। चलिए जी देखिएगा, डंडा जमीन पे माथा, डंडे पे 4 चक्कर गो। जब तक गो ना कहूं नहीं जाएगा राशिद। 4 चक्कर लगाने, लगाते रहो मेरे मुन्ना। ओ वापसी 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 वापसी। रखो नहीं, ये क्या बोल रहा है? नींद पूरी नहीं है, रहम करो। भाई घूमते रहोगे जब तक मैं गो नहीं कहूंगा राशिद, नहीं जाओगे। सही है? ओके गो, गोल घूमो। चले जी जल्दी से बाल उठाओ, जल्दी से बाल उठाओ, जल्दी 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 जल्दी। सो हाँ, तो मेरे भाई ऐसे करना है, 4 चक्कर लगाने, बॉल उठानी है, बास्केट में डालनी है, फिर 4 चक्कर। 1 मिनट जो तव्हांखे वक्त ॾींदासीं, और जब मैं गो कहूँ उसके बाद ही आपको जाना है। मैं खुद ही काउंट करूंगा, ठीक है? नो चीटिंग, कोई चीटिंग नहीं करूंगा। ये देखो हिते मांगरियूं तो रखा। एनीवेज नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। आई पंहिंजे हिन भाउ खां शुरू कंदासीं। अचो मुंहिंजा भाउ, माइक ॾींदा भाउ खे, माइक ॾियो। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजे भाउ जो? सर एहसान लाशारी। एहसान लाशारी, किथां आया आहियो? सर लाड़काने खां आहियो। लाड़काने खां आहियो? ओके जी, ऑल द बेस्ट। गेम समझ में अची वई हूंदी। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। एंड हियर यू गो। 1 2 3 न हिकिड़ो न आहे, मां गो न चयो आहे। न ॾिसो, ये मिस्टेक होती है। गो 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 गो। जल्दी 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 जल्दी। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। जल्दी जल्दी मुजाबा, हरिया। 1 2 3 go 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 go। नेल्सन पेंट यही तो रंग है जिंदगी का। जल्दी 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 जल्दी। 9 8 7 6 5 4 go। 3 2 1 and stop। ना मूंखे छो पियो ॾिसी? मूंखे सॼे प्रोग्राम में त मूंखे ई ॾिठो। हिन टाइम बाल खे ॾिसणो हुयो। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। ही काउंट न थींदो तव्हांजो बॉल। नेल्सन पेंट्स 1 एंड नेल्सन पेंट्स 2 बस। हाणे हिननि खे पिटूं हण त ॿिनि खां माना वधीक विझनि ई न, पोइ कुझु थी थो सघे। ओके मुंहिंजा भाउ, आ जाए मेरे भाई। नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का।
नालो मुझे भा जो तारिक तारिक किथा आयो बा अग्रदास लियारी ओके जी ऑल द बेस्ट 1 2 3 and here you go 1 2 3 go 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 आजा आजा मेरे भाई जल्दी 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 4 सेकंड 4 1 एक एक अभी 3 बाकी है घूमे घूमे गोल गोल 2 3 go 9 8 7 6 5 4 3 2 1 चले जी नेल्सन पेंट्स हुआ थैंक यू वेरी मच ब्रदर। देखें ये मैं तो कह रहा हूं उसकी बददुआ लग रही है वो पहले वाले बंदे की। हाँ था लास्ट पार्टिसिपेंट असां गड आए। थैंक यू वेरी मच ब्रदर फॉर कमिंग एटलीस्ट आप आए और पार्टिसिपेट किया। लास्ट बार असां गड आए। अस्सलाम वालेकुम सोहेल। हाँ ओके बेस्ट ऑफ लगी डंडो वठो डंडो 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 घट में घट 3 बॉल शिफ्ट कराइन जी। हाँ मुझे गो के फॉलो करणो आहे 1 2 3 एंड गो 1 2 3 go 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 अच्छा ओ बाहर है ओ बड़ा बाहर है नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का 3 go 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 माशाल्लाह हाथ मत लगाना जल्दी 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 यू कैन डू इट। लास्ट बॉल डालनी है यस 1 टाइम बताइएगा मुझे 10 9 8 7 go 6 5 4 3 2 1 and stop। चलें जी ऑडियंस से पूछेंगे ये इसमें गया फिर निकला कंसीडर करें कर लें मैं उठाया यहाँ आया है। चले जी कर लिया भाई जीत लिया आपने कांग्रेचुलेशन थैंक यू वेरी मच। जल्दी ना करी दो गिफ्ट थी नेल्सन जो गिफ्ट तमाशा करनी दो नेल्सन पेंट्स यही तो रंग है जिंदगी का। थैंक यू वेरी मच। आखिरकार कुछ खट हुई सही माना मुझा भा तालियां भाई के लिए। इतने सारो ई सेगमेंट भी थियो खत्म और शो भी थियो खत्म। उम्मीद था कि जो भी शो पे ताके पसंद आया हो। लास्ट में ये जो गिफ्ट है डिस्ट्रीब्यूट करूंगा ऑडियंस को सब अपनी अपनी जगह पे बच्चे अपनी जगह पे। तो इसरा का शुरू करना इसरा ब्यूटी क्रीम खूबसूरत बना खूबसूरती के साथ 5 दिन में रिजल्ट गारंटी के साथ सब अपनी अपनी जगह अपनी जगह पंहिंजी जगह सब पंहिंजी जगह ही तव्हांजे लाइ चलो ही अम्मा जे लाइ इसरा ब्यूटी क्रीम इसरा ब्यूटी क्रीम इसरा 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 ब्यूटी। बच्चों अपनी जगह बच्चों अपनी जगह चलो उस साइड भी चलें इसरा ब्यूटी क्रीम खूबसूरत बना है खूबसूरती के साथ 5 दिन में रिजल्ट गारंटी के साथ। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस
बनाए आपकी ज़िंदगी को आसान। एनेक्स अधी तव्हांजे लाए और ये आपके लिए एनेक्स बॉडी सॉल असां सां गॾु आहे। बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, नहीं ऐसे नहीं बच्चों, बॉडी सॉल कॉस्मेटिक्स, बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। अपनी इधर आए बॉडी सॉल कॉस्मेटिक्स। चले जी, सब पंहिंजी पंहिंजी जाइ ते अपनी जगह ही तव्हांजे लाइ जी। तव्हां डांस ॾाढो सुठो कयो आहे अॼु, पूरे शो खे तव्हां ॾाढो एंजॉय कयो आहे जी। ही तव्हांजे लाइ मुंहिंजी भेण, आपके लिए ही आहे नेल्सन तव्हांजे लाइ, ऐं ही नेल्सन तव्हांजे लाइ, ऐं ही नेल्सन तव्हांजे लाइ। और ये आपके लिए ही आहिनि असां वटि ससी पुन्नू चलें जी ब्यूटी क्रीम। ये सब लगाइएगा, खूबसूरत यहाँ से स्टार्ट करते हैं। तव्हांजे लाइ आपके लिए ससी पुन्नू तव्हांजे लाइ, इस बच्ची के लिए ही तव्हांजे लाइ, और आपके लिए ये, अच्छा उसके लिए आपको वो विन करना पड़ेगा ना सेगमेंट, ही तव्हांजे लाइ। और ये आपके लिए ससी पुन्नू, ये आपके लिए अम्मा, और ये आपके लिए, क्या मर्दों को भी चाहिए? चले जी, अरे होना भी तो हलूँ ससी पुन्नू, चले ससी पुन्नू उनको भी देंगे हम। ससी पुन्नू चलिए जी, जिन जिनको गिफ्ट्स नहीं मिले ही वठो, ये जी तमाम वठो, ये मेरी बहन आप लीजिएगा, और ये आप लीजिएगा। कोई मर्द भी लगाएगा सस्सी पुन्नू? यार पहले बताते, मैं आता ही आपके पास, मैं आज औरतों के पास नहीं जाता। एनीवेज हिते वक्त पहुतो पंहिंजी पुॼाणी, तो उम्मीद था कि शो खे एंजॉय कयो हूंदो। वरी तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट वीक VIP गेम सां गॾु। तेसि ताईं पंहिंजनि जो ख्यालु रखिजो। प्रोग्राम का नाला क्या है? हो जमोल।